अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम क़द जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। उलमाए किराम, सादात इज़ाम, ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तों, बुजुर्गो ऐं भाइरो, अल्लाह जा वॾा वड़ अणगणिया एहसान लातादाद थोड़ा जंहिं करीम रब असांखे हीअ भलारी महफ़िल नसीब कई। मदीने वारे साईं जे मीलाद जी महफ़िला सोहणे नबी जो शान ॿुधंदासीं ॿुधाईंदासीं। दिलियुनि खे हाज़िर करे पंहिंजी गुफ्तगू ऐं चुरपुर खे बिल्कुलु बंदि करे गौर ऐं फ़िक्र सां मुंहिंजे सोहणे नबी जो शान ॿुध। अल्लाह कंदो त मदीने वारे जो सभिनी खे दीदार थींदो। रब जा वॾा करम आहिनि जो असांखे रब मदीने वारे साईं जे दर जो ग़ुलाम बणायो आहे। जंहिं नबी जी इज्जत ऐं अज़मत, शान ऐं शौकत, रिफ़अत ऐं बुलंदी, मान ऐं मकाम अल्लाह पाण पंहिंजे पाक कलाम में थो बयान। उहो नबी असांखे मिलियो जेको सारी कायनात जे अंदर सब खां अव्वल ऐं सभिनी इंसाननि में सभिनी खां वधीक अजमलुन्नास ऐं अहसनुन्नास, हुस्न ऐं जमाल में सभिनी माण्हुनि खां वधीक सुहिणो। उहो नबी मिलियो जेको अजवदुन्नास आ, सभिनी इंसाननि खां वधीक सखी आ। अशजउन्नास आ, सभिनी इंसाननि खां वधीक बहादुर आ। जंहिं नबी जो इस्म भी बेमिसाल आ त जिस्म भी बेमिसाल आ। जे मुंहिंजो नबी ॻाल्हाए त ॻाल्हाइण बेमिसाल आ, जे हले त हलण बेमिसाल आ, जे निहारे त निहारण बेमिसाल आ। जे मुंहिंजो महबूब मदीने वारो साईं
ये गुजरी वने तो ट्रे ट्रे ॾींहंनि ताईं गलियूं भी खुशबूदार थी वञनि। जने ॾिठो उन्हनि खां पुछ त मदीने वारे जो शान छा आहे। जे ॾिठो ई नाहे उहो चवे तो नबी असां वांगुरु बशर हो, असां वांगुरु इंसान हुयो, पर जन जानिब जा जलवा ॾिठा उन्हनि खां पुछ त नबी कीअं हुयो। सुभान अल्लाह। मुझे सोने हबीब जो प्यारो असहाबी सही बुखारी ऐं सही मुस्लिम जी मुत्तफ़क़ुन अलैहि हदीस आ। हजरत अनस बिन मालिक तो रिवायत करे त कान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहसन नास। मुझो सोनो नबी सभिनी इंसानन का वधीक सोनो। जे दिल ठरई त चओ सुभान अल्लाह। व अजवद नास। मदीने वारो सभिनी इंसानन का वधीक सखी ऐं खैरातुन वंडण वारो हुयो। व अशजा नास। मुझो सोनो नबी सभिनी इंसानन का वधीक बहादुर ऐं पहलवान हुयो। वलकद फज़िया अहलुल मदीनते ज़ात लैलतिन फंतलक नास क़िबल सौते। हिकड़ी रात मदीने शरीफ में हिकड़ो वडो धूड़ियो थियो, ठकाव थियो, वडो जोरदार आवाज थियो। थींदो आहे न को आवाज थींदो, को ठड़को को खड़को थींदो त माण्हू निकिरंदा आहिनि अदाई छा थियो थींदो आहे न। माण्हुनि जी आदत आहे कंहिं पासे नु रड़ थींदी दाह थींदी त माण्हू ओॾे वेंदा। माण्हू मदीने जा निकता त ॾिसूं त इहा हकल किथों आई, इहो आवाज़ छाजो थियो। हे अञा वञनि पिया त मदीने वारो ओॾो आवाज़ खां थियो मोटियो आयो पे। फस्तक़बलहुम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कद सबक नास इल सौत। सभिनी माण्हुनि खां अॻ में उन हैबतनाक आवाज़ ॾे मदीने वारो साईं सभिनी खां अॻ में वञी पहुतो। वह यक़ूल लन तुराऊ लन तुराऊ लन तुराऊ। ड्रिज न कयो, खौफ न कयो, मां ॾिसी आयो आहियां, का बि ॻाल्हि कोन्हे, फिकुर न कयो। मदीने वारो मता हैबतनाक आवाज बुधी ड्रिना हुजो, मां तव्हां खां अॻ में थी मोटी आयो आहियां। माण्हू को हैबतनाक आवाज ठका ठुकी थींदी आहे वेंदा ड्रिजंदा यार, ख़बर न आहे छा आहे ठका ठुकी थी आहे। मता मां नई नई आवी में अची वञा, माण्हू ड्रिजंदा आहिनि, पर मदीने वारे साईं जी बहादुरी तो हजरत अनस बयान करे त माण्हू अञा घरनि मां मस पे निकता, हबीब अॻ में ॾिसी मोटी आया। फरमायो फिक्र न कयो, ॻणती न कयो, का ड्रिजण जी ॻाल्हि न आहे, मां ॾिसी आयो आहियां, ख़ैर आहे ख़ैर आहे। सुभान अल्लाह। पोइ हजरत अनस तो चवे त हुजूर खे ॾिठोसीं त हजरत अबू तलहा जे घोड़े जे मथों सवार हुया। मा अलैहि सरजुन फी उनक़िही सैफुन। उन घोड़े जे मथा संज बि न रखो, संज रखण में देर थींदी आ, संज बि पियल न हुया। ऐं मदीने वारे साईं जे गिचीअ में तलवार लड़की रही हुई। ही मुझे दिलबर नबी जी बहादुरी ऐं पहलवानी जो वाक़ियो। सुभान अल्लाह। हजरत अनस तो फरमाए त हबीबन करीमन फरमायो त महबूबन जे कुल्हे मुबारक में तलवार लड़की रही हुई। मुश्किल वारे वक्त में दुश्मन जे साम्हूं जेकॾहिं हथियार खणी निकिरजे त इहा बि मदीने वारे साईं जी सुन्नत आ। शिकारपुर वारो अगर को खौफ या हिरास जो माहौल पैदा थे तो लिकी न वेहंदा कयो, खरन में छुपी न वञो। मुझे नबी जी सुन्नत आ, मैदान में निकरो ऐं माण्हुनि जा मददगार बणजी निकरो, जीअं मदीने वारो साईं मदीने वारनि जे लाइ छपर ऐं चाम। सुभान अल्लाह सुभान अल्लाह।
जे घोड़े ते हुजूर अचन पिया फरमान पिया लक़द वजदतहु बहरा, वाह जो अबू तलहा जो घोड़ो आ हलण में एड़ो ॾिठुम जीअं दरियाव हलंदो आहे, जिए बिना संजन जे चढ़ी ऐं एड़ी जो हई मास त वाह जो तुंहिंजो घोड़ो ड्रोड़न में भलो आ। घोड़े सवारी करण, तीर अंदाज़ी करण, तलवार सां या हथियार बाज़ी सां, इहो मुझे दिलबर नबी जी सुन्नत आ। पंहिंजो भी बचाव कबो त ॿियनि जो भी बचाव कबो। सुभान अल्लाह। रिकाना नाले हिकिड़ो पहलवान अरब में मशहूर, जैसा मल्ह केर विड़ी न सघंदो। मल्ह जो कारीगर, पुट मल्ह जा हूंदा आहिनि गुर, मल्ह जा हूंदा आहिनि अखर, जेके पहलवाननि खे ख़बर हूंदी आहे। पूरे अरब में मशहूर पहलवान रिकाना हबीबन करीमन जी खिदमत में आयो, चवण लॻो साईं वाइज़ तकरीरूं कुरान हदीस तुंहिंजूं जाम ॿुधियूंसीं, मां आहियां मल्ह, मूंखे आहे मल्ह जे फन में मुहारत। हाणे जेकॾहिं तव्हां मूंसां मल्ह विढ़ो ऐं मूंखे दसे वञो त मां कलमो पढ़ी मुसलमान थींदुसि। हाणे हुजूर फरमाइनि हा दादा मां हाणे मल्ह विढ़ण जे लाइ त कोन आयो, मां अल्लाह जो नबी बणिजी आयो आहियां। कलमो पढ़णो अथई त पढ़जे, न त मल्ह छाजी विढ़ंदे। हुजूर चवनि हा त सही हुयो न, पर हुन जी दिल खे त तसली न मिले हा न। अर्ज़ो करे साईं मां कलमो पढ़ंदुसि, मुसलमान थींदुसि, पर जे मूंखे मल्ह में मारियो त साईं फरमायो हली आ अच मैदान में। जैसे मूंखे ख़बर था सुञाणो था केर आहियां, फरमायो हा तू सारे अरब जो मशहूर मल्ह आहीं, पहलवान आहीं, वॾा वॾा बहादुर, तो तोसां अॻियों संदरो ॿधी बीही न सघंदा आहिनि, पर अॼु तुंहिंजो मुक़ाबिलो मोहम्मद मुस्तफ़ा सां। रिकाना बि सियाणो हो, चईसी मल्ह त विढ़ंदो, पर पंहिंजी नबवी रूहानी पंहिंजी जेका मलकी कुवत अथव उहा इस्तेमाल न कंदो। मूंखे ख़बर आ तो में ताक़त एतिरी आ जो आंगुर जो इशारो कंदो ही त चंड अधो अध थी पवंदो आ। तुझे ताकत जी मूंखे ख़बर आ, जे उहा रूहानी ताकत इस्तेमाल कयई त मां न मल विड़ी सघंदो साए। महबूब पंहिंजो उहो बातनी पावर न इस्तेमाल कजांइ, मूंसां सौ सिधो मल विड़। साईं फरमायो हलिया मैदान में। जेॾी महिल रिकाना साम्हूं आयो ऐं मुंहिंजे दिल पर मोहम्मद करीम, हाय हाय मां तो समझा तो बख्त तो इन्हें जो फलो हो जेके अज मदीने वाले साईं जो भाकुर नसीब थियो। भाकुर विझी ऐं महबूबन हीअं जो कयो तो वञी फाको करे किरियो। अजब आ साईं, पहलवान वॾा वॾा मुझे साम्हूं न मुकाबले जे लाइ ईंदा आहिनि, तव्हां त मूंखे ईअं किरायो जीअं ॿार खे किराए छॾिबो आहे। अञा मुझा पैर ही न खुता सही मां समझुस न त कीअं किरियो आहियां। हाणे हिकिड़ो भेरो वरी मल जोड़ी थे, साईं फरमाया वरी अच। हबीबन फरमाया हाणे तैयार आहीं, वरी न चइजे त मां तैयार न हुउसि, चइजे हाणे तैयार आहियां। जेॾी महिल मल हबीबन करीमन जे साम्हूं आयो त हुजूर जन हीअं जो कयो तो फको करे किरियो। उथियो आ कपड़ा छंडे चे तो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हबीब मां चवां थो त बराबर तू अल्लाह जो सच्चो रसूल आहीं ऐं हिन फन में भी तू इमाम आहीं। सुभान अल्लाह। बस यो आखिरी नारो नण ब्या सब भलिया। हजरत
अनस रजी अल्लाह ताला अन्हु तो रिवायत करे कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अज़हरुल लौन, महबूबन करीमन जो रंग मुबारक चेहरो मुबारक इये हुयो जिए चमकदार चांदी हुंदी आ, ये रोशन ये तजल्लियों नींदड़ ये रोशन चिमकंदड़ मुझे नबी जो रंग हुयो। ऐं जेडी मल महबूबन जे पेशानी ता महबूबन जे गलन ता जेडी मल पत्थर जा कतरा किरंदा हा त इए लगंदो जिए सच्चा मोती हलंदा वञन। आई उन्हें पत्थर मझा ये तो खुशबू निकरंदी हुई जो न के मुश्क में न के अंबर में न के अतुर में न के सेंट में एड़ी खुशबू हुई जेका दिल पर मोहम्मद जे पत्थर में खुशबू हुई। वल्लाहि वमा मसिस्तु हरीरन वला दीबाजन अलियन मिन कफिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह जो कसमा त एड़ो को पट एड़ो को रेशम नरम न हुयो मुलायम न हुयो जेड़ी दिल पर मोहम्मद जी तरी मुबारक नरम हुंदी हुई। वला शमिम तुरीहन कत औ अरकन कत अत्यब मिन रीहिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। फरमाए तो तमु एड़ी का खुशबू एड़ी का वणतड़ बूए न सिंघी जेड़ी दिल पर मोहम्मद जे पघर में खुशबू ईंदी हुई। मुला जे कुछ तो नबी असा वांगुरा उन्हें जे पघर मां भी खुशबू ईंदी हुंदी। बुधायो बुधायो हाँ जे न बटे ॾींहं लक्स साबुण न हणे तो घर वारी भी पासे में वेहणो न ॾिएसि। हाँ सुभान अल्लाह। हिय मुझे सोने नबी दुआ जा हथ कया इस्तिस्का जी नमाज जे वक्त में हिय जो हथ कयूं त हत्ता युरा बियाद इबते हबीबन जे बगल मुबारक जो ज़ाहिर थियो त उन में इए चमक नजर आई जे चोडी जो चंड चिमकंदो आ। पघर जा कतरा जो किरिया असा भी चे तो हुजूर जे बगल मुबारक मां पघर जो टेपो मुझे मथा किरियो। अल्लाह जो कसमा एड़ी खुशबू एड़ी सुरहान मु जिंदगी में न सुंगी जेड़ी हुजूर जे बगल मुबारक मां पघर मां खुशबू मुके। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। शाह मुझे नबी जी वसफूं बुधाया नबी जा ओसाफ बुधाया शिकारपुर वारा यहाँ ठरी पवंदी चो सल्लल्लाहु अलैहि या यो हजरत अनस रदी अल्लाह ताला अन्हु मुझे दिल पर नबी जे दर जो खातिम हुयो हुजूरी में वेहण वारो हबीबन करीमन जी जुत्ती मुबारक जोड़न वारो डंदन मुबारक खणन वारो चेतो 10 साल मदीने वारे साईं सा 10 साल गड रहियो से खदम तो रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अशर सिनीन 10 साल हबीबन जी खिदमत कया में ला वल्लाह मा सब्बनी सब्बतन कत 10 सालन में मुझे सोने नबी कदे तिखो थी मूसा न ॻाल्हायो। बुढ़े ध्यान कजाए
नबी जा आशिक त असां सभई सदायूं त आहियूं आशिक इंशाअल्लाह आशिक आहियूं अल्लाह आशिकन में जियारींदो ऐं आशिकन वारो मौत न नसीब कंदो पर मिठा इश्क जी दावा सोली हुंदी आ आशिक ही त थी ॾेखार नबी जे तरीक़े ते हली ॾेखार हां 10 साल हजरत अनस तो फरमाए हबीबन जी खिदमत कयम पर कदे मुखे छिड़ब न ॾिनऊं कदे तिखो थी न ॻाल्हायूं वला कालली उफ़िन कत कदे भी मुखे उफ़ न चयऊं वला कालली शैइन लिशैइन फअलतहु लिम फअलतहु को कम मा करे वेंदोस हुजूर इए न चयो त हिय छो कयुई हिय न करिया हूं न करिया कदे तिखो थी न ॻाल्हायूं मुझे महबूब में मिठा जा मण हुया जदे भी ॻाल्हाईंदा त मिठो ॻाल्हाईंदा नरम ॻाल्हाईंदा हुया ओ मिठा अज बराबर असीं आशिक रसूल त आयूं पर घर वारी न थोड़ा मिर्च सवाया विझे बोड़ में जी केडी मल गरीब का को लूण सवायो पइजी वञे पोडिस जे आशिक रसूल जा हां ओ मिठा थोड़ी गलती सही न सकंदो ही जे ऑफिसर ही को पट्टे वालो को सही टाइम सा चाहे त न प्यारे को तुझे खादिम पुट तुझो घर जो भाती तुझो सही तुझे तबियत ते न हले तो ओडी मल तू आग बगोला थी वींदे ओडी मल गुस्से में कावड़ में चिड़ में अची वींदे पुट ये कावड़ू या चिड़ यो गुस्सो सोने नबी जो तरीको ना है नबी जो तरीको प्यार और मोहब्बत वारो मा दरब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इम्रातुन लहू कत मदीने वाले साईं पंजी ज़ाहिरी पूरी जिंदगी मुबारक में कदे पंजी घरवारी के कदे हथ सिधो न कयो कदे पंजे खातिम के मार न कढियूं मदीने वाले साईं पंजे हथ सा कदे के ईज़ा न पहुंचायो ऐं असां जा मौलवी साहब सही वड्डा डंडा खयूं वेठा आहिनि डंडा मास्तरन जी त ॻाल्हि ही न थो कयां छो त उहे त खातो ही ॿियो आहे पर जेके आलिम सगोरा ज़ंजीर बि ॿधियूं वेठा अथई तालिबन खे नेल ऐं नीर बि हयूं वेठा अथई तालिबन खे ऐं मोचड़े जी बि रीह थी पवे डंडे जो बि वस्कार थो पवे जे नबी जो आशिक आहीं त मुंहिंजे नबी जे तरीक़े ते हली ॾेखार मुझे नबी जा 1.25 लाख शागिर्द हुया 1.25 लाख ओ मौली साहब ओ मदरसन वारा आलिम सगोरा सदको वञा मां तुंहिंजी जुत्तीअ जे मथा अल्लाह तुंहिंजो वॾो शान कयो आ नबी जे दीन जो ठेकेदार तू आहीं पर मूंखे ॿुधाए त मदीने वारे साईं त कॾहिं कंहिंखे लठ कोन आई हुई मुझे सोने नबी कदे के मारियो न हुयो भिटाई भी फरमायो त हथा हबीबन कदे को न दुखो हुयो हथा हबीबन कदे को न दुखो हुयो ये डंडा हण के जी सुन्नता ये मारू कढण के जी सुन्नता मुझे सोने नबी तो प्यार सिखारियो अल्लाह तो फरमाए फबिमा रहमतिम मिनल्लाह लिंत लहुम वलौ कुंत फज़्ज़न गलीज़ल क़ल्ब लनफद्दू मिन हौलिक ए मुझे सोना हबीब अल्लाह जी रहमत जे सबबो तू नरम थी पे तू मिठो थी पे तू प्यार वारो थी जेकरे तू सख्त दिल हुजिया जेकरे तू तुरशरू हुजिया लन फदू मिन हौलिक हबीब जेकी तुझे चौधारी गुलाम गड्डु थिया हन ये भजी वजन हा हटी वजन हा पर तुझे प्यार इनन के मोहे विदो जेके तीरन सा तलवारुन सा नेज़न ऐं भालन सा न कुठा मुझे नबी जे कुर्ब उनन के कुही विदो
ओ तुंजे शाही दस्तर खान मथे मेहमान हजारे मान रुगो तुंजे जुल्फ जे बंद कमंद विधा तुंजे जुल्फ जे बंद कमंद विधा जिंदान हजारे मान रुगो तुंजे जुल्फ जे बंद तुंजे जलवे जमाल जी ईश्वरी कया मुल्क मुती वसी वरी है छा जिन मलाइक देव परी इंसान हजारे मान रुगो तुंजे जुल्फ जे बंद उदो सवा लख असहाबी ने जेके हुजूर जे मदरसे में पढ़ी निकता बिलाल हबश खां आयो सुहेब रूम खां आयो सलमान फारिस ईरान खां आयो पंजा वतन छड़े दिल पर नबी जे दरबार में अची शागिर्द बनजी रहा साईं फरमाइन था इन्नमा बोइस्तु मुअल्लिमा मां मोहम्मद करीम उस्ताद बनजी सेखारींदड़ बनजी आयो आया दुनिया वारन के सेखारण आयो आया सवा लख सहाबन के पढ़ायूं सेखारियूं पंजे मदरसे में के मुफस्सिर थी विया के मुहद्दिस थी विया आलिम थी विया फकीह थी विया बोलियुन जा इल्म उन्हन के अची विया उसूल ऐं फुरूअ जा इल्म उन्हन वट अची विया साइकोलॉजी जा माहिर बनजी निकता एम्ब्रियोलॉजी जा माहिर बनजी निकता ज़ूलॉजी ऐं बॉटनी जा माहिर बनजी निकता फिजिक्स जा माहिर बनजी निकता हुजूर उन्हन के रुगे कुरान न पढ़ायो हुजूर उन्हन के तिब पढ़ाई डॉक्टरी पढ़ाई साइंस पढ़ाई खत्ताब जे उठन चारण वारो खत्ताब जे उठन चारण वारो उमर फारूक सारी दुनिया जे मथा हुक्मरानी करण वारो बनजी वियो किथे सेहोन किथे जेहोन तई उन्हन जा घोड़ा वनी पानी पियंदा हा असाबी पियो चे कर जिथे वनी वस उमर जो दौरे खिलाफत तू जिथे वनी वस तुंजो मीह वसंदो उन जी खिराज ढल मदीने ने मोटी इंदी इस्लाम जो दायरा हदू एतरा उमर जे दौर में वधिया जो 36,000 शहर हजरत उमर फतह कया है घणा शहर गाला गाला 36,000 शहर फारूक आजम फतह किया है फारूक आजम जे दौरे खिलाफत में हुजूर हुए सियासतदान पैदा कया मुफस्सिर पैदा कया मुदर्रिस पैदा कया सारी दुनिया जा रहबर ऐं रहनुमा मदीने वाले साईं जे मदरसे मजा पैदा किया हां मदरसे में जा के हिफ्ज जी सनद मिलंदी आ के आलिम जी सनद मिलंदी आ पर मदीने वाले साईं जे मदरसे में जा रदी अल्लाह अन्हुम वरदू अन्हु जी सनद मिली हां पर मुझे नबी त के बार के मारियो कोन हो के सहाबी के मारियो कोन हो लठ इस्तेमाल कोन कई हुई हुजूर त प्यार सा पढ़ायो हो मोहब्बत सा पढ़ायो हो अल्लाह जो प्यारो नबी उन जी खूबी चाहे हजरत अनस तो फरमाए त 10 साल मु दिल पर नबी जी खिदमत कया पर कदे मुके उफ न चे हां ओ घर धणी जेकने अल्लाह तुझे निकाह में हिकड़ी या 2 सालूं ॾिनियूं थई बिन वारो तो कोको हुंदो एकड़ो पे चेसे हिकड़ी साल होयो वरी बी परणियो आया त पेरी के वरी जाम चोरे जो फाटक टपाई जगयो अरे भाई वो की चेसे ने के फाटक टपाई मां चो समझा न तो तुनी का चेसे ने के तलाक ॾिनी तो मुझो सदोरा जे न पियो हलाए सकी त बियो निकाह छो कई हां ओ बेटा मुझे सोने नबी के 9 अज़वाज मुतहरात हुयूं मुझा सोना हबीब उन सा अदल रखियो इंसाफ रखियो कदे के पंजी घरवारी के थप्पड़ भी न हुयो कदे के घरवारी के मार कुट न कयो
पंजे बचड़न सा प्यार सेखारियो किया तो आलमन का कोन बुधो आ हसनैन करीमैन इंदा हा तो सोना हबीब हिकड़े कुल्ले ते इमाम हसन बे कुल्ले ते इमाम हुसैन वेली सच्ची बुधायो शिकारपुर वाला कदे तहां पुट के कुल्ले ते खणी बाजार दे निकतायो सच सच्ची बुधायो सुन्नत आ न नबी जी सोने नबी इमाम हसन हुसैन के खयो हो ना छो खयो दुनिया वारन के सेखारन पिया त बच्चन जी तरबियत हीअ कबी आ परवरिश हीअ कबी आ औलाद के प्यार हीअ ॾिबो सुन्नत आ न सोने नबी जी दाढ़ी नबी जी सुन्नत आ पटको नबी जी सुन्नत आ बच्चे के कुल्ले ते खण नबी जी सुन्नत हां सुभान अल्लाह अमीर बिन अबी सलीमा तो रिवायत करे त मां नंढड़ो हुस बारड़ो हुस हिय जो आयुस तो हुजूर जन जे क्यों टोकरो रखियो हो मेवात जो छा जो तो हुजूर जन मां जो परे बिठो हुस न तो मुझे सोने नबी फरमाया या बुनई ए मुझा पुटड़ा बुनई तस्गीर आई प्यार आई मोहब्बत जो लफ्ज आ जेकरे प्यार मां के सडबो आ न तो उन्हें के सडबो ओ बचड़ा ओ पुटड़ा ओ मुझे अखियन जा तारा बचड़े के सडबो हाने इयो केर हुयो एकड़ो असाबी सगोरे जो पुट हुयो न इमाम हसन हो न इमाम हुसैन हो न हुजूर जो पंजो शहजादो कासिम हुयो न हुजूर जो पंजो फर्जंद इब्राहिम हुयो पर ही असहाबी जो पुटड़ो हुयो मुझे नबी जो प्यार ॾिसो शिकारपुर वारो मुझे नबी जो बचड़न सा प्यार हाने हिते मिसाल बारड़ा वेझो इंदा न को आलिम आयो को पीर आयो बुजुर्ग आयो त बारन के थी छोरा तू परते हट हट छोरा परे कंदा है या न बारन के धिका दींदा है हटाईंदा है पर न इनन बारड़न के बि आलिमन बुजुर्गन जे वेझो अचण दियो त ये सिखन हाने बुधो मुझे सोने नबी किया बच्चन जी तरबियत पे कई जदों मां परे बीठो हुस हुजूर जे वेझो वडा वडा असहाबी जलीलुल कदर असहाबी बीठा हुया मां परे बीठल हुयस हबीबन फरमाया बुनई ए बचड़ा हेडेता ओ पुटड़ा मुझे वेझो था जिरमल मां वेझो आयुस त मुझे लजपाल नबी मुखे पंजे पासड़े में विहारियो पासड़े में विहारे ऐं फरमायो त समिल्ला कुल बियमीनिक व कुल मिम्मा यलीक ओ बचड़ा पेरी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम पढ़ पोखा किया खा पेरी पेरी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम पढ़ी पोखा पुत्र सच्चे हथ सां खाई जाए पुत्र पंजे पासड़े ॾों खाई जाए हाँ कुर्बान या रसूल अल्लाह तुझे प्यार त मां सदके वञा तुझी तरबियत त मां कुर्बान वञा मुझी जिंद जान खोरे छॾिया नबी तुझे नाले ता किया बच्चन जी तरबियत पिया कने औलाद जी सेखारन पिया त औलाद जी तरबियत ही कबी प्यार सा सडे पंजे वेझो विहारण वरी उन्हें के तालीम ॾियण त बच्चा मानी खाइजे या खाधे जी शे खाइजे त अवल पढ़जे पुत्र खाइजे त सॼे हथ सां खाइजे पुत्र खाइजे त पंहिंजे पासे ॾों खाइजे हाणे सेखारी जो नथो न ॿार तुंहिंजा हेॾा वॾा कोई खॿे सां वेठा था खाए आहे या न हाँ सेखारींदे जो न त छा सिखंदा ॿारड़ा तुंहिंजा आहिनि पर उहे जो वेहनि था न पाठ में तो पराए पासे ॾों बूटी छिके कढी वठंदा को कतरो हूंदो बटाले जो या सही मुंहिंजा का बूटी हूंदी या को चणो हूंदो तो छोरो ॻोल्हे ॻोल्हे उहो कढी खाईंदो उनखे सेखारियो जो तो अहिड़ो आहे अब ॻाल्हि सम्झो था या न हाणे मां ॿाराड़ी में मां हिकिड़ो तबीब आहियां तबीब ॿाराड़ी में वेंदो आहियां न त माइरूं बचड़नि जी तरबियत कीअं थियूं कनि ओ पुट पिणे को बुझा त ॾे
ओ छोरा एक काना घेन पिणे कुंबटे काने त मारी खुश पिया थी। अरे ना मुराद हियर ही काना हण थी सेखारी से ते यो वडो थी तो हण दी काना ना। समझो था कौन था समझो। वो मिठा पंजे औलाद जी तरबियत करनी आ उनन के सोहनी तालीम नंढपण में ही सेखारनी आ। चवंदा आहिनि ॿार ई मुछ जो वार जाॾे वराए ताॾे वरे आहे। हाँ उनन के जेका शे सेखारींदे सा सिखंदा न जेका उनन के तालीम ॾींदे सा उहा पिराईंदा न। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या मुझा दोस्तों सही मुस्लिम की हदीस आ हजरत जाबिर बिन समूरा रदी अल्लाह ताला अन्हु तो रिवायत करे सल्लैतु मा रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल ऊला मु मदीने वारे साईं सा पहरी नमाज गडजी पढ़ी। हबीबन जे पुठिया दिलबर नबी जी इक्तदा में मु नमाज पढ़िया। वाह वाह असहाबी तांजो शान हुजूर इमाम हन त जमायती असहाबी जेडी मल असहाबी नमाज था पढ़न चवन था पुठी हिन इमाम जे आहे न साहबन जो शान आहे न दिलबर नबी जे गुलामन जो शान। सुभान अल्लाह। फरमाए तो सुम्मा खरज इला अहलिही व खरजतु मअहू हुजूर नमाज पढ़ी पंजे हवेली दे हलिया ने त मां बि हुजूर जे पुठिया पुठिया हलण लगुस। हबीबन जे पोया पोया हला पियो अग्या मुझो दिलबर नबी आ पुठिया मां जाबिर गड पियो वञा। फस्तकबलहू विल्दानुल मदीना हुजूर जी निकता त मदीने जा नंढड़ा नंढड़ा बारड़ा मुझे दिलबर नबी जे अग्यों अची विया। हाय हाय कुर्बान वंजे इन्हन बारड़न जे कदमन जी खाक ता जेके दिलबर नबी जे सामू आया हिन। फजल यमसहू खती खती अहदहिम पो मदीने वारा साईं छा पिया कने जो उन्हनि बारड़न जे उन्हनि जे गलन ते शफकत जो हथ पिया लाइने उन्हें बचड़न सा प्यार पिया कने। पो वाहिदन वाहिदा हिकु हिकु करे ये न त कन खे प्यार ॾियन कन खे न हड़नी के प्यार पिया ॾियनि उन्हनि जे गलन ते पाक हथ पिया घुमाइनि। फअम्मा अन फमसह खती पो हज़रत जाबिर थो चए त मां बि वेझड़ो वियुसि त मन कुर्ब वारो हथ मूंखे बि लॻी वञे। साईं यो हथ बि त को हथ आहे न जी यो हथ बि त को हथ आहे न। असाबी खे होड़ में सूर पियो आयो हबीबन वटि या रसूल अल्लाह होड़ में सूर आहे। हबीबन ही हथ घुमाइस चए तो सूर ॼण हुयो ई कोन सूर त छॾे वियो पर जिथे हबीबन हथ लातो न चए तो उन मां मुश्क जी खुशबू न पई वञे। हाणे को माण्हू आयो चई ता मूंखे होड़ में सूर आहे त असां बि हीअं कयो जो पंहिंजो हथ उते लातई जिते हुजूर जन जो हथ लॻो। छा पियो चवे
बिस्मिल्लाह अला मौज़े यद रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह जे नाले सां ऐं जिते मोहम्मद मिठे जो हथ लगो आ उन जाइ जी बरकत सां हीअं हथ घुमाए वरी हुन दर्द वारी जाइ ते लगाए त सूर ख़त्म। कंहिंखे पेट में सूर आ पंहिंजे गल ते हथ घुमाए हुन जे पेट खे हणे त पेट जो सूर ख़त्म। कंहिंखे मथे में सूर आ, कंहिंखे सोज आ, कंहिंखे फट फुरड़ियूं हिन पंहिंजे गल ते हथ घुमाए वरी हुन जे उन जाइ ते हथ घुमाए त दर्द हलिया वञनि, मर्ज़ हलिया वञनि। हबीबन त हिकिड़ो भेरो हथ लाथो पर सारी जिंदगी हू हज़ारनि जे लाइ इलाज करण वारो बणजी वियो। न चयो ज़ुबान अल्लाह। हाँ हज़रत साद बिन अबी वक्कास बीमार थी पियो हबीब करीम उन खां पुछण जे लाइ। हज़रत साद तो चए सुतो पियो हुजां, बिस्तर ते सुतो पियो हुजां, उथण जी मूं में सिकत न हुई, नहीव थी वियुसि, नकाहत अची वई, उथण जी कोशिश कयमि उथी न सघियुसि। हबीब ने इशारो ॾिनो त सुतो पियो हुजे। हुजूर वेझो आया ऐं पंहिंजे करम वारो हथ मुंहिंजे सीने ते रखियो। फरमाए थो त जेॾी महिल हथ सीने ते रखियूं त मुंहिंजो हियां ठरी पियो। इएं पियो सम्झां त एॾी राहत ऐं सुकून मिली वियो जो दर्द विया, मर्ज़ विया, बीमारी वई ओॾी महिल जोॾी महिल चङो पर चए थो जेसी ताईं वो असाबी जेरो हुयो तेसी ताईं उन जी छाती में चवंदो मूंखे राहत ऐं सुकून ऐं सुरूर थो मिले जो हिकु भेरो हबीब जो हथ लॻी वियो। ओ जंहिंजे हथ खे ख़ुदा ताला हथ पंहिंजो सॼो आहे ख़ुद पाण चयो परवर महबूब मोहम्मद आ मुंहिंजे दिलड़ीअ जो दिल पर महबूब मोहम्मद आ। अल्लाह ॾियण ते आ वंडो हथिया भी बनजे। अल्लाह ॾियण ते आ वंडो हथिया भी बनजे। वो सोनो सखी सरवर महबूब मोहम्मद आ। सुभान अल्लाह। असां भी सगोरो तो चवे फजल यमसौ खत्ते अहदिहिम वाहिदन वाहिदा व अम्मा अना फमसह खत्ती फवजदतु लियदिही बर्दन वरीहा। हजरत जाबिर तो चवे हिक हिक बारणे के गलन ते हथ हबीब घुमाईंदा पिया वञनि। पो मां बि अॻियों वञी गल पेश कयो आ त दिलबर नबी मुंहिंजे गल ते भी हथ फेरायो। चए थो फवजदतु लियदिही बर्दा हबीबन जे हथन जी थधाण मूंखे राहत मिली वई ऐं हबीबन जे हथ में मूंखे खुशबू महसूस थी का अन्नमा अखरजहा मिन जूनत अत्तार। जिए अत्तारीअ जे दबुले मंझां हथ निकिरंदो आ त हथ खुशबूदार हूंदो आ। मुंहिंजे दिलबर मोहम्मद जो हथ ईअं सुरहो ऐं खुशबूदार हुयो। सुभान अल्लाह। पूरी जिंदगी उन्हें असाबी जे गल मां उहा मुश्क जी खुशबू खत्म न थी जिते दिलबर मदीने वारे साईं जो पाक हथ लगी वियो। अल्लाह करे शिकारपुर वारा चल इहो पाक हथ असां के भी नसीब थी। चल हुजूर ये खणी शफकत जो हथ फेराइने त ही भी मुंहिंजो गुलाम आ, मुंहिंजे मिलादन मल्हाइण वारो, मुंहिंजे शान ॻाइण वारो, मुंहिंजो गुलाम सॾाइण वारो। जे हबीब राज़ी थी पवन त दुनिया में आखिरत में बेड़ा पार। चओ सल्लल्लाहु अलैहि या
मोहब्बत से पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। हजरत अनस बिन मालिक तो रिवायत करे, ये हदीस भी सही मुस्लिम दिया। मुझे सोने हबीब जो असाबी तो चवे, दखल अलैना नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फकाल इंतना फअरिक। हबीब असां वट आया, फ़काल इंदना, पो केलूलो कयूं, मंझंद जी निंड कयूं, मंझंद जो आराम कयूं असां वट। हुजूर आरामी थिया आहिनि, हुजूर लेटिया आहिनि। फ़अरिक, हबीबन जे बदन मां पघर निकतो आ। वजाअत उम्मी बिकारूरतिन फजअलत तसलितुल अरकफिया। पो मुझी अमड़ बीबी उम्मे सुलेम आई, छा कयई जो हबीब आरामी हुया ऐं हुजूर जो पघर रोड़न लगी, शीशे में विझण लगी। पघर रोड़ींदी शीशे में विझंदी वने, तेरी मल फस्तैक़ज़न नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हबीब जाग्या आहिनि, अखियूं मुबारक खोलियूं तन। फ़क़ाल या उम्म सुलैम मा हाज़ल्लज़ी तस्नईन। साईं फरमाइनि था, ए उम्मे सुलैम, ही छा पई करी, ही छा पई करी। कालत हाज़ा अरकुका नजअलुहु फी तीबिना। हबीब, ही हमारे पाक बदन जो पघर हुआ, यो पघर गड्डू करे अतुर बनाए थी रखा। ईदुन जे दिहाड़न ते पंहिंजे बच्चन के अतुर लगाईंदसि तव्हांजे पघर पाक जो। ओ मिठा माखी ऐं मिसरीअ खां मिठो तुंहिंजो इस्म आहे, अतुर ऐं मुश्क अंबर खां तुंहिंजो सुरहो जिस्म आहे। कयई थोरने मथे थोरा, गरीबन जे मथा मदनी। कयई थोरने मथे थोरा, फकीरन जे मथा मदनी। फकीरन बे वसीलन जो रखियो तो ई भरम आहे। फकीरन बे वसीलन जो रखियो तो ई भरम आहे। मिठा माखी ऐं मिसरीअ खां मिठो तुंहिंजो इस्म आहे। ओ मुझे दर्द ने संदो दारू, तुंहिंजो दीदार आ दिलबर। हाय हाय हाय। ओ मुझे दर्द ने संदो दारू, तुंहिंजो दीदार आ दिलबर। तुंहिंजो जलवो मुंहिंजा जानी, तुंहिंजो जलवो मुंहिंजा जानी। मरीज़न ले मलम आहे, तुंहिंजो जलवो मिठा जानी। मरीज़न ले मलम आहे। न मट मिसल तुंहिंजो मिठड़ा, चयो तो अय्युकुम मिसली। न मट तुंहिंजो मिसल मिठड़ा, चयो तो अय्युकुम मिसली। तू सुनो सारी खलकत में हुस्न तो ते खत्म हुआ है।
तू सुनो सारी खलकत में हुस्न तो ते खत्म आए। सुभान अल्लाह। सारी दुनिया जा हसीन एक पासे, मुझे दिल पर मोहम्मद जो जलवो एक पासे। बराबर बराबर हजरत यूसुफ हसीना, पर मुझे दिल पर नबी जो हुस्न अन्या आला। साईं फरमाइन था अन मलीहुन व यूसुफ सबी, मां मोहम्मद करीम मलीह आया यूसुफ सबी हुयो। शिकारपुर वारा तव्हांजो ध्यानु चाहिए। हुस्न ॿिनि क़िस्मनि जो हूंदो आहे, घणनि क़िस्मनि जो। हिकिड़ो हूंदो आहे हुस्न सबीह, जीअं सुबुह रोशन थींदो आहे, सुबुह जी चांड्रोकी थींदी आहे, कन कन माण्हुनि जो चेहरो बि सुबुह वांगुरु रोशन हूंदो आहे। इन हुस्न खे सरबो आहे हुस्न सबीह। इन हुस्न जी इहा खूबी आहे जो माण्हू ॾिसंदो त दिलि ठरंदी, पर हिकिड़ो भेरो ॾिसे, ॿ भेरा ॾिसे, टे भेरा ॾिसे, आख़िर दिलि भरजी वेंदी, ड्रो थी वेंदो। हुस्न मलीह छा खे सरबो आहे, जंहिंखे ॾिसंदो रह त न उञ लहे न ड्रो थिए। जंहिंजे हुस्न जी झलक जेको ॾिसंदो वञे उन जी उञ वधंदी वञे, प्यास वधंदी वञे, जंहिंजे ॾिसण मां ड्रो न थिए, इनखे हुस्न मलीह सरबो आहे। मिठा तू माही मलीह आई, सखा में सिज खां सजी हुआई। मिठा तू माही मलीह आई, सखा में सिज खां सजी हुआई। सुवाली खाली छॾियो हुजे तो ईअं लिखियो कंहिं किताब नाहे। अज त तहां भी नात पढ़ो, अज त हुजूर जा नात खान तहां भी थियो। हिन पिंडाल मां बाहर निकरो न त तहां जो नालो हुजूर जे सनागरन में मलाइक लिखी छॾीन। हाँ पढ़ंदो महबूब जी नात। हाँ सुभान अल्लाह। तहां जे पाड़े में बुजुर्ग हमायूं शरीफ वारो हजरत साईं अब्दुल गफूर हमायूं, साईं जो शेरा, हजरत साईं हमायूनी जो शेरा महबूब के सामूं जेडी मल झलक ॾिठई त हुजूर के मुखातिब थी छा पियो चवे, तुंहिंजी सूरत गुल गुलाब जवां या मुल्क संदो माहिताब जवां, तुंहिंजी सूरत गुल गुलाब जवां, तुझी सूरत गुल गुलाब जवां या मुल्क संदो माहिताब जवां, तुझी सूरत गुल गुलन बराबर सभई गुल सोना सभई गुल सुरा, पर गुलाब जो गुल गुलन जो सरदारा। तने साईं अब्दुल गफूर तो फरमाए त हबीब तुझी सूरत के मां गुलाब जे गुल सा तशबीह तो दिया, तुझी सूरत गुल गुलाब जमा, तुझी सूरत गुल गुलाब जमा या मुल्क संदो माहिताब जमा, तुझी सूरत गुल।
हिन फकीर मिस्कीन हजरत से अब्दुल गफूर के हथ जोड़े बाहूं बदी पेरे पई अर्ज कयो मास साईं तुझो ज़ौक़ पंजी जाए ते सच्चो आ पर मां पंजे नबी के पंजे महबूब के गुलाब सा तशबीह कीअं ॾियां गुल अॼु ताज़ो आ सुभाणे सुकी वेंदो मुरझाइजी वेंदो हिन जी लालाई हिन जी रहनाई हिन जो हुस्न सुभाणे ताईं मांद पइजी वेंदो मां वरी हीअं अर्ज़ कयो गुलनि में ईअं गुलाब नाहे हसीन चेहरो ऐं लाल लपड़ा हसीन चेहरो ऐं लाल लपड़ा ये गुलनि में गुलाब नाहे जमाल तुझो कमाल तुझो खुदा कयो खुश खिसाल तुझो सजन का साई हयात आई सजन का साई हयात आई घटियो न तुझो शबाब आए दुनिया जा हसीन अज जवानिया हुस्ना शबाबा सुभाणे पीरी अची वेंदी दंद भजी पवंदा मुंह में गुंजू पइजी वेंदियूं वार अछा थी वेंदा अखियुनि जी निर्त घटिजी वेंदी दुनिया जा हसीन कुराड़ा थी वेंदा पर मुंहिंजो दिल पर मोहम्मद जो शबाब ऐं जवानी हुस्न ऐं जमाल अॼु बि उहो आहे जेको कल मदीने सजन का साई हयात आई सजन का साई हयात आई घटियो न तुझो शबाब आए वदा या खबर उन्हनि खां पुछ जन दिल पर नबी जो जलवो ॾिठो आ जन यार के ॾिठो आ उन्हनि खां पुछ त हुजूर जो हुस्न चाहे जमाल चाहे हाय 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 हजरत पीर मेहर अली जेॾीमहिल हमरा वादी जे अंदर मुंहिंजे दिल पर नबी जो जलवो ॾिठई चे पियो सुभान अल्लाह मां अजमल का मां अकमल का मां अहसन का किथे मेरे अली किथे तेरी सना किथे मेरे अली किथे तेरी सना गुस्ताख अखियां किथे जा लड़िया मुख चंद बदर शाशानी मथे चमके लाट नूरानी काली जुल्फ ते अखे मस्तानी मखमूर अखी इन मत भरिया तेरी सूरत नू मैं चान आखा या रसूल अल्लाह तुझी सूरत मुझी जान वरी सोची तो मुंह हिकड़े जी जाना छा मुंह हिकड़े जी जाना छा अख पटी वरी वरी फरमाए तो तेरी सूरत नू मैं जाने आखा या जाने जहान आखा या रसूल अल्लाह तू मुंह हिकड़े जी जान नहीं पर सजे जहान जी जान तू पर अन्या भी ठरो न थियुस अन्या भी दिल न भरियस वरी अगते तो चवे तेरी सूरत नू मैं जान आखा या जान जहान आखा सच आखा ते रब दी मैं शान आखा सच आखा ते रब दी शान आखा जिस शान तू शाना सब बढ़िया अल्लाह करे
शल शिकारपुर वारा असा सभिनी के उन हबीब जी झलक नजर एक घड़ी एक लम्हो दीदार थी वने न उन रात तुझो नालो वलियन जी जमात में लिखजी। हाँ दुरूद पढ़ त हबीब जो कुर्ब नसीब थी। ओ मिठा सोने नबी ते सलात पढ़ त सलात तुझो ताल्लुक दिलबर नबी सा जोड़े छड़ी। दूरियों दूर थी विंदियों हिजाब मुर्तफा थी विंदा। मुझा दोस्तो या पराहों पंध जेको समझण में अचई तो सो पंध सब खत्म थी विंदा। आशिक अखियों बूटींदा हन त दिलबर जा दीदार माणे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। वह सिक हुजे न वो इश्क हुजे वह तड़प हुजे वह अख रोण वारी हुजे वह तड़पण वारी दिल हुजे। वो मिठा बाए सबिया केड़ा बुधाया तकरीरूं केड़ियों बुधाया तकरीर ही है अच तो यार के परचाण सिखो तो महबूब के राजी किए कबो। मौली साहब पे तकरीर करे जन्नत जा वाक्या पे बयान करे जहन्नम जो आयतों पे पढ़ी बुधाए तो बीबी राबिया बसरी तो लगी रड़ करे चीज मौली साहब केड़ा तो दोज़ख जा दड़का आई जन्नत जा दिलासा दी। अरे मौली साहब इहो नथो बुधाई त यार के किए परचाइबो आ। जने यार राजी थी पवे न त बाहियूं बाग थी वजन। जे यार राजी न है त पो जन्नत बि जहन्नम वांगुर बणजी विंदी। ओ फकीर ओ मौली साहब मानुन के इहो सिखार त पिरीअ के परचाइण जी वाट कहिड़ी। हाँ जे महबूब राजी थी पवे न कोई यार दी गल सुना सानू कोई यार दी गल सुना सानू ना इल्मा विच फसा सानू कोई यार दी गल। हजरत शाह गुल हसन रहमतुल्लाह हजरत बू अली कलंदर पानीपत वारे जो खलीफो वने पे मदीने शरीफ काडे पे वने अल्लाह करे शर असा के मदीनो नसीब थी। मदीने शरीफ पे वने ची ताने मक्के मजा निकतो ची त उठ घोड़न जो सवारियूं हुंदियूं उन वक्त में ही मोटरूं कारूं कोन हुयूं उठन घोड़न जी सवारी हुई। सोची ताने वन्या महबूब जे दर ते वरी उठ ते चढ़ा घोड़े ते चढ़ा। आला हजरत अलैहि रहमत फरमायो हरम की ज़मीं और कदम रख के चलना हरम की ज़मीं और कदम रख के चलना। अरे सर का मौका है ओ जाने वाले चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले मेरा दिल भी चमका दे मेरा दिल भी चमका दे। पैदल निकली पंध निकली मक्के मजासी 450 किलोमीटर हाने जो रोड है अगे तो पत्थरन जो सहराई पंध हुयो विच में सहरा तो चे जी थर जी वारी थींदी आ न एड़ो पुरानो रस्तो जो तरीक बदर वारो आ उन में अज तई ता विंदो तो ते वारी जा दड़ा भिटू सहरा। हाने मदीना मुनव्वरा रवानो थियो मक्के पाक में जा खली पानी जी खयई कुछ खादे पीते जो सामान भी खयई पैदल पे वने मीर मदीने जे साईं दे प्यादल 5000 कया प्यादल 5000 कया प्यादल 5000 कया ओ दिल थी चवे दीदार कया दिल थी चवे दीदार कया वो मीर मदीने जे पैदल वने हलंदो वने सहरा में आयो रस्तो भुलजी वाट भुलजी गर्मी काड़ो उस निटरण शिद्दत जी गर्मी पानी खत्म थी मानी खत्म थी वे रस्तो भत न चे सूहो भी कोने सहरा जो पंध वारी तत्ती उन प्यास भुख बेहाल करे विदिस समझी आने बचण जी
बचण जी उम्मीद न रही आ, पंजी जिंदगी में मायूस थी वियो। समझई हाणे मौत नज़रुनि जे साम्हूं आ। ओ मुंहिंजा दोस्तो पो ओडी मल ये दर्द मां ताहानी चे तो या रसूल अल्लाह मरण का फिरार नाहे, मौत पर हका जरूर मरणो आ, पर मुंहिंजा सोना नबी दिल चवे थी मरण का अग में तुझो दीदार थी वने। या रसूल अल्लाह एतरो करम कथिए जो मरण का अग में तुझी दरबार दिसा। हे मौला मदी नो ॾेखार पोए भली मार लहने ओ जा गाय खड़ने जा। हे मौला मदी तिखड़ी सी रसमूट जी अरबी जाम युकार पोए भली मार लहने ओ जा गाय खड़ने जा। सुभान अल्लाह रोए भी पियो अर्ज भी करे पियो वरी विख अगते वधाइण लगो हलंदो रहो। मुंहिंजा दोस्तो कर्मी उन शिद्दत जी सख्ती काढ़े जे करे गश थी किरियो आ। बस पंहिंजे समझई त जिंदगी मुंहिंजी पूरी थियण वारी आ, बेहोश थी वारी जे तड़े ते किरियो आ। मुंहिंजा दोस्तो उन गश हालत जे अंदर मुंहिंजा दा उन वारी जे दड़े ते पियो आ। जेॾी महिल अख खुलियसि त छा थो ॾिसे त वारी जे दड़े ते न आया पर कंहिंजी गोद में लेटियो पियो हुया। ये जो अखियूं खणी निहारे त वदुहा वारो चेहरो नजर अची वियो, वलैल वारा जुल्फ नजर अची विया, हबीबन जो पाक मुखड़ो नजर अची वियो। सोना हबीब उन जे वारन तां गलन तां मिट्टी उगन पिया, वारी उगन पिया, फरमान पिया बच्चा ओ कुला सन गमगीन न थी, असां तोखे मदीने पहुंचाइण आया। हबीबन जे हथन में प्यालो आ, प्यालो जो प्यारियूंस भुख भी लही वई, उन भी लही वई, थक भी लही विया। हबीबन करीमन शफकत फरमाई आ, उथारे फरमाइन था हल त मदीने पहुंचाया। विख हिकड़ी बहलिया त सामो मस्जिद नबवी जा मुनारा नजर दे खबर मुझे सोने हबीब जो वो हुस्न जमाल अजबी आहे ऐं शफकत ऐं प्यार अजबी आहे, हुजूर जो करम अजबी आहे। अल्लाह तो फरमाए वा अम्मा साइल फला तनहर, हबीब जेको सवाल करई उनके झिणक जाए न, जेको साइल इंदो वने झोलियूं मुरादुन सां भरींदो वने। वो महबूब जी सखावत वंड अजब वंड जी रहियो। हुजूर जी मेहरबानियुनि अताउनि ऐं सखाउनि जा अजब बाहुड़ वही रहिया आहिनि। शिकारपुर वारा रुगे असांखे झोली झलणी आ, हुजूर जी गुलामी करणी आ, महबूब जो इत्तबा ऐं ताबेदारी करणी आ। वो मिठा बराबर मीलाद मल्हाए, हर रात में मीलाद मल्हाए, हर गली हर नगर हर शहर मीलाद मल्हाए, पर जे नबी जो मीलाद मल्हाई तो उन जो चयो बि त मञ, उन नबी जो फरमान बि त मञ न। वो मिठा साईं फरमाइन था कसु शवारिब वरकुल लिहा, मुछूं कटायो सुहारी रखायो। ये के फरमाना जेके गुलाम हुजूर जे इश्क ई मोहब्बत वारा उन्हनि खे हबीबन जो फरमाना। साईं फरमाइन था त मुंहिंजी सुन्नत ते अमल कयो, मुछूं कटायो सुहारी रखायो। कुरान फरमाए तो अकीमुस सलात वला तकूनु मिनल मुशरिकीन, नमाज कायम कयो, मुशरिकन में जा न बणजो। मुशरिक नमाज न पढ़ंदा आहिनि, जे मोमिन आहीं त नमाज पढ़।
घट न गाला थदो न गाला जवाब दे नमाज पढ़ंदे न पढ़ंदे जे हुजूर जो आशिक आहीं त बई हथ मथे करे चओ त नमाज पढ़ंदे हां कुरान फरमाए थो वला तकरब जिना इन्नहु कान फाहिशतन व साअ सबीला जिना के वेझो न वञो जिना बुरो फेला बुरी वाटा जे हुजूर जो आशिक आहीं त बदकिरदारी का बच बेहयाई का बच गुनाहन का बच परावा नंग न तक बुरी नजर न कर अल्लाह जे हबीब सा मोहब्बत थई त इन अखियुन के पलीत न बनाए त इन अखियुन सा दिलबर नबी जो दर्शन नसीब हां किया महबूब जो दीदार माणींदे जो इन अखियुन के गंदो वेठो बनाए टीवियूं वेठो दिसी नाच उखाड़ा वेठो दिसी मोबाइल में लिखी लिखी छा थो दिसी के खबर कोनेगा हाँ लिखी थो दिसी न बाबो न थो दिसे चाचो न थो दिसे मामो न थो दिसे पर वाहिदुल कहार दिसई थो बचेना बिका अला हाउलाई शहीदा हबीब तो के न उम्मत ते शाहिद करे उतारींदासी मदीने वारो तो ते शाहिद थींदो शिकारपुर वारा लिखी लिखी गुनाह तो करी दे के न दिठई पर अल्लाह भी दिसई थो मदीने वारो भी तो ते शाहिद हाँ वो मिठा पोडे खबर अल्लाह जे दर ते झुकबो या न झुकबो मदीने वाले साईं जी गुलामी कभी या न कभी कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह हबीब चईन जेकरे तवा अल्लाह सा मोहब्बत रखो था त पहिरी मु मोहम्मद जी ताबेदारी कयो मुंजी इताअत कयो मुंजी फरमा बरदारी कयो मुंजी सुन्नत शरीयत हलो युहिब्बुकुमुल्लाह को अल्लाह पाण तवा सा मोहब्बत रखंदो अल्लाह वट महबूब थी वींदो रब वट प्यारा बणजी वींदो जडे तवा नबी जे दर जी गुलामी कंदो हां चवण जे ला से असा वडा ज़बान जा शेर आहियूं ज़बान जा गुफ्तार जा गाज़ी चवण जे ला चवंदा असा वडा आशिक रसूल आहियूं ओ मिठा हमरा जो दुकान ते पुछा के दवा यो खंडपति अथई जे न खंडपति कोने बियो सब कुछ आहे जे भला लूण अथई जे न लूण कोने बियो सब कुछ आहे भला मिर्च जे न मिर्च कोने बियो सब कुछ आहे जे भला माचिस अथई माचिस जे न माचिस कोने बियो सब कुछ आहे जे भला मेणबत्ती अथई मेणबत्ती जे न मेणबत्ती कोने बियो सब कुछ आहे जे भला अटो अथई न अटो कोने बियो सब कुछ आहे भला चांवर जे न चांवर कोने बियो सब जे निभागा बाकी अथई केड़ी जेका तो पुछाए सा है कोने हां असी में चौंदा आशिक रसूल अबा नमाज सही नमाज त कोन पढ़ अबा दाढ़ी जे दाढ़ी भी कोने आया आशिक रसूल न रोजो न नमाज न सुन्नत न शरीयत न दीन न इस्लाम बाकी आशिक रसूल तू चई छा के जो तो ओ मिठा जे सच्चो मदीने वाले जो आशिक आही त मुझे नबी जी सुन्नत ते अमल कर शरीयत ते अमल कर जी नबी जे अचण जो तो मिलाद मल्हायो आ खुशियूं मल्हायूं हिन हुजूर जो मिलाद अल्हम्दुलिल्लाह शिकारपुर जे त गली गली में मिलाद आशिकन जा हयां टरन खुदा अहले सुन्नत को आबाद रखे मेरे आका का मिलाद होता रहेगा अल्लाह से अहले सुन्नत जे आलिमन के अहले सुन्नत जे पीरन ऐं मशाइखन के रब शाद ऐं आबाद रखे उन्हनि जे दम खम सां महबूब जा मिलाद थी रहिया आहिनि ऐं इंशाअल्लाह थींदा रहंदा इंशाअल्लाह थींदा रहंदा हां जेके रोकण वारा आहिनि उहे लिकण में पूरा थई अॼुकल्ह जेके चवंदा शिकारपुर असांजो गढ़ हुआ गढ़ वारा जो काॾे लिखी विया गढ़ वारनि खे गढ़ थी वियो अथई इंशाअल्लाह अञा अञा इहे ज़ौक़ शौक़ वधंदा मिलाद अञा वधंदा जे रोकण वारा थींदा ती आशिकनि जा इश्क बि जोश खाईंदा साईं इन साल 48 मुल्कन में सरकारी सतह ते मिलाद मल्हायो वियो 48 श्रीलंका जड़ो एकड़ो नंढड़ो मुल्क आ जंहिंमें 80 सैकड़ो
80 सैकड़ो बुद्ध मत वारा हैं, 10 या 12 सैकड़ो मुसलमान हैं, कुछ वरी ॿिया मज़हब है। मुसलमान अकलियत में तमाम थोड़ा है, पर हिन साल उन्हें श्रीलंका वारन पे सरकारी सतह ते मदीने वारे जो मीलाद मल्हायो आ। तू केतरो झलींदे, केतरो झलींदे आशिकन के, जिए जिए रोकींदे तिए तिए मीलाद वधंदो वींदो। मीलाद मुनकिरन जा जेरा जिगर जलायो, सरदार सब जगन जो अरबी अमीन आयो, सरदार सब जगन जो अरबी अमीन आयो। खुशियों मलायो मोमिन माखियों मखण विरायो। हाँ, खुदा खुश करे अदे मोहम्मद नवाज के, अल्लाह जो रहमतू हुजन अदे मीर मारफानी जे मथा। केड़ो सोनो महफिल मीलाद सजाई आ, सुभान अल्लाह। शादी हालन में हुंदा है ने पंजो ये खटराग, पर अज कुरान पे पढ़जे मुस्तफा जो मीलाद। अज ही जमीन पे शाहिदी दीदी हिन हाल वारन के खपे ते हिनन को किरायो भाड़ो न वठन जो को, भला जे वठंदा त बे मारफानी वट खोट कोन्हे का, पर हु बता महबूब जा गुलाम हन, उहे भी गुलामी जो सबूत त उहे भी देन न। मीलाद मुनकिरन जा जेरा जिगर जलायो, सरदार सब जगन जो अरबी अमीन आयो, सरदार अरबी अमीन आयो। खुशियों मलायो मोमिन मीलाद सब मलायो। गुलशन में गुल टिड़ी प्या बरसर लगी बहारी, गुलशन में गुल टिड़ी प्या बरसर लगी बहारी। मोरन थे गीत गाया जे वक्त जाम जायो, मोरन थे गीत गाया, मोरन थे गीत गाया जे वक्त जाम जायो। खुशियों मलायो मोमिन माखियों मखण विरायो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जिए रोकी दे थी आशिक अन्या वधो वधो हुंदा। हाँ, सुभान अल्लाह। हाणे इन्हनि जेके मीलाद जा मुनकिर आहिनि असां झेड़ो न कयो, बस न कयो, बस उन्हनि जो इलाज सोलड़ो आहे। कीअं? घर ते हिकिड़ो झंडो लॻायो मीलाद वारो, झंडो लॻंदो आहे डंडे में, डंडो डंडो उभो थींदो आहे, बस इहो ई काफ़ी अथनि, सम्झो था न। वरी जे पुॼे अहिड़ा 2-3 मिर्च हे बरंदा टिम टिम कंदा। मिर्च जेॾी महिल बरनि था असां मिर्च ॿारियूं था, कन खे मिर्च लॻनि था, ऐं कन खे वरी मिर्च बस वधीक तव्हां पाण सियाणा आहियो। कन के मिर्च लगन था, कन के मिर्च बस 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 वधी। ओ बारी गुनाह बख्शे मीलाद जे मुहाबे, बारी गुनाह बख्शे मीलाद जे मुहाबे। मीलाद मुनकिरन जा जेरा जिगर जलायो, सरदार सब जगन जो अरबी अमीन आयो। खुशियों मलायो मोमिन मीलाद सब मलायो। सोने नबी जो मीलाद भी मल्हाईंदासी ऐं नबी सोने जी गुलामी भी कंदासी, महबूब जो फरमान भी मञंदासी, नबी जी सुन्नत ऐं शरीयत ते भी अमल कंदासी। दुश्मन के मौक़ो न दियो, ओ सुन्नियो, ओ भाइरो,
अज दुश्मन ठठोल था कने चवन था रुगे तवा मिलाद था मलायो नातू तो पढ़ो था पर नमाज न था पढ़ो सुन्नी तवा जा रुगे नारन में पूरा है मस्जिदन दे न था वजन तू बुधाए त असा मिलाद भी मलाईंदासी मस्जिदों भी आबाद कंदा कंदो मस्जिद आबाद कंदो नमाज पढ़ंदो घणा वक्त पढ़ंदो घणा वक्त पढ़ंदो 5 वक्त हां सुवारी भी रखो दाढ़ी भी रखो पटको भी बध सोने नबी जे सुन्नत हल ड्रिजन छाजो आ मेहनन को मलामतुन का खौफ छाजो यार जी लो लाती आ त तोड़ निभाए दिखार भी हां गुलामी जो गट पिछे में पातो आ पो मानू खिलन टाक टोकू मिलन ताना मेहना मिलन पर सिर ते साहिबा हबीब जो दर न मदनीअ जो दर केर छडींदो साईं जो दर केर छडींदो सहंदो सूर हजार ओ यार सहंदो सूर गाल बणे वत ता गरजी चो सहंदो सूर हजार ओ यार सहंदो मदनीअ जो दर केर छडींदो साईं जो दर सहंदो सूर हजार ओ यार सहंदो सूर मदनीअ जो दर केर छडींदो साईं जो दर पैर हिता ना हटंदो पोइते पैर हिता ना हटंदो पोइते तोड़े कंध कटार ओ यार तोड़े कंध कटार ओ यार तोड़े कंध कटार ओ यार मदनीअ जो दर साईं जो दर केर छडी अरबीअ जो दर गरजी गरजी मोहब्बत सां चओ त शैतान भजे शिकारपुर जो शहर वजे मदनीअ जो दर केर छडींदो साईं सहंदो सूर हजार ओ यार सहंदो सूर मदनीअ जो दर केर छडींदो साईं जो दर सिर जी सैन बिलावल हणंदो हज़रत बिलाल हबशी अचे ऐं चवे त शिकार पार वारा केड़ा आयो जेके नबी जे नाले ते सिर दींदो ये न दिल का पुछी पो हथ खण दिल का पुछी रुगे हथ न खण दिल का पुछी बुदा जे बिलाल सोनो अचे घुरे त सिर केर दींदो मोहम्मद जे नाले ते दींदो सिर जी सैन बिलावल हणंदो सिर जी सैन बिलावल हणंदो किरंदा कंध हजार ओ यार किरंदा कंध हजार ओ यार किरंदा कंध हजार ओ यार मदनीअ जो दर केर छडींदो साईं जो दर केर छडी सहंदो सूर हजार ओ यार सहंदो सूर अबे अमड़ खां आहे प्यारो अबे अमड़ खां आहे प्यारो बार बचन खां आहे प्यार बार बचन खां आहे प्यारो सैयद सो सरदार ओ यार सैयद सो सरदार ओ यार मदनीअ जो दर केर छडींदो साईं जो दर केर छडींदो सहंदो सूर हजार ओ यार सहंदो सूर सुभान अल्लाह हजरत खब्बाब बिन अल अर्त रज़ी अल्लाह तआला नो हजरत उमर जे अग्यां वेठो आ फारूक आजम तो पूछे से ए खब्बाब तो जने कलमो पढ़ियो हुयो त मक्के में तुझो हाल छा हुयो हजरत खब्बाब पंजे पुठिया ता कपड़ो हटायो आ फरमाए तो उमर इस्लाम जी तारीख मुझे पुठिया ते लिखियल जने दिल पर नबी ते कलमो पढ़ियो में ईमान आंद में मक्के
जा मुशरिक मुखे बाह जे टांडन ते बरंदड़ टांडन ते सुमारींदा चवंदा खब्बाब मुहम्मद जो दर छॾींदे या न नबी जो दीन छॾींदे या न ओॾी महिल चवंदो हुयुसि त ए ज़ालिमो सिर कुर्बान करे सघां थो पर नबी जो दीन नथो छॾे सघां उन्हें बाह जे टांडन ते मुझो गोश्त सड़ी भुजी विंदो चमड़ी सड़ी विंदी हुई चमड़ी सड़ी गोश्त कबाब थी विंदो हड ज़ाहिर थी पवंदा जिस्म बाह में चलंदो काफर चवंदा हुया खबाब छा थो चवी चवंदो हुयुसि मदनीअ जो दर केर छॾींदो सैयद जो दर केर छॾी सहंदो सूर हज़ार ओ यार सहंदो सूर हज़ार ओ यार मदनीअ जो दर केर छॾींदो साईं जो दर अबे अमड़ खां आहे प्यारो बार बचन खां आहे प्यारो अबे अमड़ खां आहे प्यारो जेके प्यारो आ मदीने वारो साईं अबे अमड़ खां प्यारो सो गॾिजी चवे अबे अमड़ खां आहे प्यारो बार बचन खां आहे प्यार सैयद सो सालार ओ यार सैयद सो मदनीअ जो दर केर छॾींदो साईं जो दर सैयद जो दर केर छॾींदो दर्द दिलनि जा लख लही विया दर्द दिलनि जा लख लही विया दर्द दिलनि जा लख लही विया खिली कयई खीकार ओ यार खिली कयई खीकार ओ यार खिली कयई खीकार ओ यार मदनीअ जो दर केर छॾींदो साईं सैयद जो दर केर छॾींदो मुर्शिद जो दर केर छॾींदो मुर्शिद जो दर केर छॾी मुर्शिद जो दर केर छॾींदो सहंदो सूर हज़ार ओ यार सहंदो साईं जो दर केर छॾींदो सैयद छॾबो छा दर को फतवा लगे तो दर छॾींदासीं छा को टोक हणे ठठोल करे मुला के चद या फतवा पंहिंजी धोई पी छॾ त कब्ज़ी लही वेंदई शिरक बिदअत संदी फतवा हई मुल्ला त छा थी पियो शिरक बिदअत संदी फतवा हई मुल्ला त छा थी पियो इने फतवा सबब कॾहिं न वरणो ना वरियो आया इने फतवा सबब कॾहिं न वरणो ना वरियो आया चरियो आया चरियो आया चरियो आया चरियो आया मां मदनीअ जो चरियो आया खिले थी खल्क छा थी पियो खिले थी खल्क छा थी पियो खिले थी खल्क नहीं परवाह का कंहिंजी ये दरिया तानन जा ये दरिया तानन जा तलब में सब तरियो आया आशिक एड़ो नारो हण जो मुखालिफ के न वागड़ो दर नजर अचे न लखी दर नजर अचे न वागड़ो दर नजर अचे शिरक बिदअत संदी फतवा हई मुल्ला त छा थी पियो इने फतवा सबब कॾहिं न वरणो ना वरियो आया चरियो आया चरियो आया चरियो आया मुझी महबूब दिल मोहे फसाए कैद क्यों काबू
मुझी महबूब दिल मोहे फसाए कैद क्यों काबू कर मुला इन चरियाइप में कर मुला इन चरियाइप में वडो भागन भरियो सुभाणे वरी चवंदा त यार हे वरी कहिड़ी तकरीर चरियो आहे छा सबक सेखारे विया तू यो सबक याद करे छॾ साईं फरमाइनि था ला यकमल ईमानुल मर हत्ता युकाल इन्नहु मजनून तेसी तई मर्द जो ईमान कामिल न थींदो जेसी माण्हू ने के चरियो न सॾने जेनी चरियो सॾजी न उन्हनि शुक्राने जो नफिल पढ़ जाए अज तुझो ईमान कामिल थी हां असां बे कंहिंजा चरिया न आहियूं असां चरिया आहियूं मदीने वारे साईं चओ इहा चरिया पछल अल्लाह नसीब करे मुस्तफा जे इश्क में मस्त हुजूं मदीने वारे साईं जे मोहब्बत में मस्ताना हुजूं दीवाना हुजूं हां इहो सबक याद बीहंदो सजी जिंदगी न विसार जाए मदीने वारे साईं जे दर जो सच्चो गुलाम थी जाए हबीबन जी सुन्नत शरीयत दीन इस्लाम फरमा बरदारी वारी वाट वट उथंदे वेंदे दिल पर नबी ते दुरूद पढ़ हबीबन जी फरमा बरदारी कर खुदा जो कसम तुझी दुनिया आबाद तुझी आखिरत आबाद जे चाही तो रब राजी थे जे चाही तो त जन्नत जा दर खुली वञन तो मुझे नबी जे दर जो मस्त थी वञ सुभान अल्लाह जने हुजूर जा साहबी इंदा हा न महबूब बंदे इंदा हा त खबर थी मक्के जा मुशरिक छा चवंदा मक्के जा मुशरिक चवंदा हा उलाए मजानीन ओ ये चरिया था वञन व ओ ये मोहम्मद जा चरिया था वञन व हां ओ मिठा महबूब जे दर जो मस्त थी वञ दुनिया जे ख्वारियुनि मलामतुनि खां न ड्रिज मुंहिंजा महबूब सां यारी लाती आ त तोड़ निभाए ॾेखारणी पो कबूला कबूला पक था चओ जेके कबूल आ त अॼु खां वठी निमाज़ न छॾिजो 5 वक़्त निमाज़ पढ़जो मस्जिद के आबाद कजो ऐं बेअदबन गुस्ताखन हुजूर जे शान के घटाइण वारन जे मजलिसुन में न वेंदा कजो पर मां त इए तो चवां त एड़े बेअदब जे मुंह के भी चिताई न दिस बेअदब जे मुंह के भी चिताई न दिस रस्तो ॾेयूं वञी न रस्तो ॾेयूं वञी जे कॾहिं शिकारपुर जो को वाणियो हुजे न वाणीअ सां भली वञो पर बेअदब सां न वञो गुस्ताख सां न वञो छो त वाणीअ सां वेंदे तो सां मज़हबी छेड़छाड़ न कंदो वाणियो तो सां कारोबारी वापारी गाल कंदो पंहिंजे मज़हब जी छेड़छाड़ न कंदो पर बेअदब वेंदो ॻाल्हि ई इहा छेड़ींदो समझो था न बेअदबन खां बचो उन्हनि जे मजलिसुनि में वेहण छॾियो उन्हनि जूं कचहरियूं ॿुधण छॾियो उन्हनि जी यारी बाशी टोड़ियो यारी रखो हबीब जे आशिकनि सां मदीने वारे जे मोहब्बत वारनि सां ओ सुन्नी जेकी भी सुन्नी आयो कादरी नक्शबंदी सोहरवर्दी चिश्ती साबरी कलंदरी हक बाहू वारा सब असां पाण में हिक आहियूं चओ सब हिक आहियूं चओ हिक आहियूं ये न हाणे हीअं कयो जो जेके हिक ॿिए में वेठा आहियो न हथ हथ में मिलाए चओ त असां सभु हिक आहियूं मिलायो मिलायो हथ मिलायो चओ त असां सभु हिक आहियूं हथ मिलायो को भी हथ अकेलो न हुजे को भी हथ अकेलो न हुजे हथ हथन में हुजन हां चओ असां सभु हिक आहियूं हिक ॿिए में मोहब्बत रखंदासीं भला हितो सिलसिलो जोड़ियो सजी जमायत जोड़ियो मिलायो हिन स्टेज सां मिलायो स्टेज वारनि सां हथ मिलायो अज हे रिश्तो जुड़ी वियो सभिनी जो मोहब्बत वारो पहुतो तांजो हथ स्टेज ताईं हिक ॿिए जे पुठी ते हथ रखो चओ त सुन्नी सभु हिक आहियूं हिक थी जीअंदासीं हिक थी मरंदासीं हां के ला इलाहा इल्लल्लाह जो जिक्र था पढ़न के अल्लाह अल्लाह जो जिक्र था पढ़न के हू जी तवार था लाइन
के हक बाहू जी तवार था लाने के हू हक जो सरबू था हणने रस्ता जुदा है न मंजिल सभिनी जी हिक्का चओ मंजिल सभिनी जी मंजिल सभिनी जी हाँ छाले मदनी जो थो छड़ी कसुड़े मियाँ तो के केड़ी लगी आहे कसुड़े मियाँ छाले पंज पिरिय जो छड़ी कसुड़े मियाँ पंज पिरिय जो छड़ी कसुड़े मियाँ तो के केड़ी लगी आहे कसुड़े मियाँ छाले पंज पिरिय जो चओ तो यो दर न छड़बो जैसी जेरा आयूं मदीने वारे जो दर न छड़बो अल्लाह कंदो मरंदासी तो ज़बान ते अस्सलातु वस्सलाम अलैक या रसूल अल्लाह जी तवार हुंदी ऐं कलमे जो विर्द हुंदो ऐं मदीने वारे साईं जो जलवो अखियुनि जे अॻियों हुंदो हुजूर जो दीदार थींदो ऐं दम परवाज़ अल्लाह करीम असां सभिनी जो हिते गॾु थियण पंहिंजे दर ते क़बूल मंज़ूर फरमाए अल्लाह साईं हिन मारफाणी बिरादरी के खुश ऐं आबाद रखे अदे मोहम्मद नवाज जे अल्लाह साईं रिज़्क़ रोज़ी में बरकत विझे मीर फ़कीर के अल्लाह साईं शाद ऐं आबाद करे जन जी सोहणी महफ़िल सजाई आ ऐं जन बि हिन महफ़िल में हिस्सो वरितो हाँ मेरे नबी दियां शाना बल्ले बल्ले मेरे सोने दियां शाना रब सोने खातिर सारी बज़्म सजाई एकड़ी यासीन वारन जी फरमाइश रब सोने कायनात बनाई यार दी खातिर सारी बज़्म सजाई रब ने दिखाइया शाना यार दिया रब ने दिखाइया शाना यार दिया सोने मन मुने मन ठार दिया नबी ने मेरे नबी तो थले थले मेरे नबी दिया शाना बल्ले आखो मेरे नबी दिया शाना बल्ले बल्ले झुमी चो मेरे नबी दिया शाना बल्ले बल्ले मेरे आका दिया शाना बल्ले बल्ले अल्लाह दी रहमत दा बादल वरियाए सुभान अल्लाह माहे रबीउल अव्वल दा चन्न चढ़िया अल्लाह रुत्ता आइया जग ते बाहर दिया रुत्ता आइया जग ते बाहर दिया सोने मन मुने मन ठार दिया मेरे नबी तो थले थले मेरे नबी दिया शाना बल्ले बल्ले मेरे नबी दिया शाना बल्ले बल्ले मेरे आका दिया शाना बल्ले बल्ले महबूबा सोने नबी सा निस्बत लाए तो दुनिया आखिरत में तुझा बेड़ा पार थी सुभान अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या नबी अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या खीरत अल्लाह मिन खल्क़िही अस्सलातु वस्सलामु अलैका या साहिब अर्रिदा अस्सलातु वस्सलामु अलैका या साहिब अल बुराक अस्सलातु वस्सलामु अलैका या साहिब अत्ताज वल मिराज अस्सलातु वस्सलामु अलैका या साहिब अल बुराक अस्सलातु वस्सलामु अलैका या साहिब अल अलम अस्सलातु वस्सलामु अलैका या साहिब अर्रिदा अस्सलातु वस्सलामु अलैका या नबी अल क़िबलतैन अस्सलातु वस्सलामु अलैका या इमाम अल हरमैन अस्सलातु वस्सलामु अलैका या जद्द अल हसन वल हुसैन
व अला आलिका व अस्हाबिका या सय्यदल मुरसलीन। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना व अला आलिहि व सहबिहि अजमईन। या रब्ब बिल मुस्तफ़ा बल्लिग मक़ासिदना वग़फ़िर लना मा मज़ा या वासिअल करमी। अल्लाहुम्मा हब्बिब इलैना अल ईमान वज़य्यिनहु फ़ी क़ुलूबिना वकर्रिह इलैना अल कुफ़्र वल फ़ुसूक़ वल इस्यान वजअलना मिनर राशिदीन। अल्लाहुम्मा जअलना मिनर राशिदीन। अल्लाहुम्मा जअलना मिन इबादिकस सालिहीन अल मुख़लिसीन अल मुत्तक़ीन। अल्लाहुम्मा जअलना मिन इबादिकस सालिहीन अल मुख़लिसीन। अल्लाहुम्मा जअलना मिन अल्लज़ीना ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून। या अकरमल अकरमीन या अरहमर राहिमीन या अकरमल अकरमीन इरहम हालना वस्तुर औरातिना व आमिन रवातिना या अरहमर राहिमीन। अल्लाहुम्मा हब्बिब इलैना अल ईमान वज़य्यिनहु फ़ी क़ुलूबिना वकर्रिह इलैना अल कुफ़्र वल फ़ुसूक़ वल इस्यान। अल्लाहुम्मा अर्ज़ुक़ना हुब्बुका व हुब्ब मन युहिब्बुका वजअल हुब्बुका अहब्बु इलैना मिनल माइल बारिद अलल ज़मा। अल्लाहुम्मा या अरहमर राहिमीन अरहम हालना। या अल्लाह इन सारी जमात राज़ी थी। या अल्लाह इन सारी जमात लुत्फ़ करम फरमा। सभिनी जे दिलनि में पंहिंजे हबीब जी मोहब्बत ऐं इश्क नसीब कर। उहे कम करा जिन में तूं राज़ी तुंहिंजो हबीब राज़ी हुजे। या अल्लाह जेके मुश्किल में उनजो मुश्किलातूं आसान कर। जेके बे औलाद आहिनि उनखे साले औलाद अता कर। जन जे रोज़गार में तंगी आहे उन जूं तंगियूं दूर फरमा। जेकी परेशान आहिनि उन जूं परेशानियूं दूर फरमा। या अल्लाह हिन मारफाणी बिरादरी के पाण में मोहब्बतूं ऐं उल्फतूं नसीब कर। इन्हनि जूं मुश्किलातूं परेशानियूं दूर फरमा। इन्हनि जे रोज़ी रिज़्क़ में बरकत नाज़िल फरमा। जेकी भी हिन महफ़िल में हाज़िर आहिनि जेकी भी हिन दुआ ते आमीन चई रहिया आहिनि मौलाए करीम सभिनी जे मन जूं मुरादूं पूरियूं फरमा। सभिनी जे रिज़्क़ में दीन में माल में इज़्ज़त में बरकतूं अता फरमा। मुंहिंजा करीम रब असांजा हथड़ा ख़ाली न मोटा। मदीने वारे साईं जे सदके असांजे दिलुनि खे मदीने वारे साईं जे इश्क सां भरपूर कर। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व सहबिहि अजमईन बिरहमतिक। जेके वीर बाबुल खान जिला दुआ घुरोस था। जेके मोहब्बत वारा आहिनि मूंसां मोहब्बत निस्बत रखण वारा आहिनि उन्हनि जे लाइ हिकिड़ो ऐलान थो कयां ॿुधंदव क़बूल कंदव क़बूल कंदव। जेके मुंहिंजा मोहब्बत वारा आहिनि उहे क़बूल कंदव। मां पंहिंजी जाइ ते तव्हांजो पंहिंजो बचड़ो है मोहम्मद मिठल तव्हांखे ॾेई थो वञा इंशाअल्लाह। मुंहिंजी जाइ ते इहे प्रोग्राम कंदो जलसा कंदो इन खे ॾिठो ॼणो मूंखे ॾिठो। अल्लाह सिंह जल शानो तव्हां असां सभिनी खे मदीने वारे साईं जे दर जी ग़ुलामी नसीब फरमाईंदो। ऐं मीर साहब जे दुआ जे लाइ चयो आहे मीर बाबुल खान अल्लाह सिंह जी इज़्ज़त में अल्लाह सिंह जी इज़्ज़त में दीन में माल में बरकतूं नाज़िल फरमाए। जेकी जेल में आहिनि मुंहिंजा मौला उन्हनि खे आज़ाद कर। मोहम्मद आदम खे आज़ाद कर। मुंहिंजा मौला मोहम्मद आदम खे आज़ाद कर। ये मुंहिंजा करीम रब जेकी बि बेगुनाह जेलनि में उन्हनि खे आज़ाद कर। हुज़ूर जा उम्मती जेके बीमार आहिनि उनखे शिफ़ाए कामिला नसीब। जेकी परेशान आहिनि उनजी परेशानियूं दूर फरमा। या अल्लाह पंहिंजे हबीब जे सदके राज़ी थी। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व सहबिहि अजमईन बिरहमतिक या अल्लाह। जेकी बि साइल आहिनि जेकी बि तमन्नाऊं खणी हर को पंहिंजे हक़ में आमीन चवे। मौला सभिनी जे दिलनि जूं मुरादूं पूरियूं कर। हर मोमिन जे मन जी मनशा पूरी फरमा। वसल्लल्लाहु अला हबीबिना मुहम्मद। सभिनी दोस्तन के गुजारिश थी कजे कोई भी काॾे भी न वञे सभई टोलो करे वेहो। सभिनी जे लाइ लंगर तैयार आहे। अब लंगर तैयार आहे। अदे मोहम्मद नवाज ऐं मीर जे तरफां तव्हां सभिनी खे दावत आहे। लंगर मीलाद जो खाई पोइ वञिजो। लंगर मीलाद जो लंगर खाइण बि सवाब आहे। वेहो वेहो सभई टोला कयो हिते पंहिंजे जान ते ई रही रहो।